नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त कंदकोट में खबर ॾींदा हलूं। कंदकोट हर साल जी इन साल पिण करप्शन की रोकथाम लाइ एंटी करप्शन वीक मल्हायो वियो। इन भेरे कोरोना वायरस के पेश नज़र करप्शन की रोकथाम की मुनासिबत से एक महदूद पैमाने ते परासर अंदाज नमूने में तकरीब मुनक़िद ऐं रैली कढी वई। SOPs ते अमल कंदे तकरीब में सिर्फ ज़िले के खास अमलदारन ऐं सहाफ़िन शिरकत कई। डिप्टी कमिश्नर मुनवर अली मिठाणी, सर्कल ऑफिसर बशीर खोसो ऐं ॿियनि उन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो त रिश्वत वठण ऐं ॾियण हराम आहे। ही हिकु कैंसर आहे जेको माशरी चटे रहियो आहे। उन करे करप्शन के खिलाफ अहम कदम खया वञनि त जीअं अवाम खे उन नासूर खां बची सघिजे ऐं करप्शन के ख़त्म करण लाइ सभिनी इदारनि खे अमली कम करणु घुर्जे। तंहिं करे असां सभिनी खे करप्शन खां पाक मुआशरे लाइ जोगा उपाय वठणा पवंदा त जीअं आम माण्हूअ खे वध खां वध रिलीफ मिली सघे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।